कब्र हशर में कम न थे ये सवारा मदीने वाले सनी सच्ची गुलामी इंशाअल्लाह अल्लाह पाक हर मुसलमान के नसीब करे नमाज पंज वक्त पढ़ो भूखे खां बीड़ी खां नस्वार खां परहेज कयो जो मसल शरीर पाक जो कंहिं बि नेक आलिम चङे के दीवारे खां ॿुधो हुन ते अमल कयो वज़ू कयो दंद हणो मुंहिंजो साईं करीम जी सुन्नत 70 फज़ीलत आहे बचा इस्लाम में हुक्म जो ॿुधाई जो आहे मुंहिंजे साईं जे तरफ़ों आख़िरी चार आमर हथ जे मुठ गुरजो ये गरीब मुझे सुन्नत मौक़दा इन गंदे दौर में एक सुन्नत अमल करण मुझे साईं करीम तो फरमाए सब शहीद सवाब है हज़ूर के फरमान में अल्लाह जो वॾो गुरबा इंशाअल्लाह अल्लाह पाक हर मुसलमान के नसीब करे कम खां वांदा वजो अकेलाई में तनाही में कमकार कोन्हे को बैतुल्लाह जे मुंह करे हो गोला पंहिंजा औखा करे मोहर की मुनन में लड्डो पंहिंजे मौज मथां विझी पंहिंजे कल्ब ॾे मुतवजो थी ज़िक्र में ख़्याल रखो इनखे चइबो आहे मुराक़बो जीअं मुराक़बो घणो तीअं घणो फ़ाइदो बाक़ी हे कल्बी जेको ज़िक्र आहे न ज़ोरदार दुनिया हिते वेठा हो जो वक़्तु हिते रहो हितां उथो सवारी में हुजो घर जो कमकार था कयो देण जो सौदो ॾियो वठो पिया जीअं कंहिं कम जो ख़्यालु पवंदो आहे इहो कल्ब में ख़्यालु हुजे अल्लाह 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 फजर जी नमाज़ फर्ज़ जी दुआ खां पोइ सुबुह जी नमाज़ पढ़ी फर्ज़ जी दुआ घुरी बैतुल्लाह ॾे मुंहुं करे वेहो ख़तम शरीफ़ पढ़ो हिकु मरतबो सूरह फातिहा अलहम्द 11 मरतबा लिइलाफ कुरैश 11 मरतबा कुल हुवल्लाह जीअं ख़त्म जी दुआ जो दस्तूर आहे ख़त्म शरीफ़ जी दुआ घुरी गोला उभा करे मुंहुं रखी मुनन में लटो पंहिंजे मुंहं जे मथां विझी मालिक साईं खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे पंहिंजे सुस्तुनि ते कमज़ोरनि ते पिशकमानी पैदा करे 10-15 मिंट पंहिंजे कल्ब ते मुतवजो थी ज़िक्र में ख़्याल रखी पोइ पंहिंजे लाइ दुआ ख़ैर जी घुरो नमाज़ सोमणीअ खां पोइ 200 मरतबा ज़िक्र कल्म शरीफ़ कयो जेको आवाज़ बिल्कुलु अव्हां ते मौजूद हुजे माना जो ख़्याल ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सो पूरो कयो पोइ जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी तरह 200 मरतबा पूरा करे यकदम अखियूं पंहिंजी बूटे 5 मिंट खनि पंहिंजे कल्ब ॾे मुतवजो थी ज़िक्र में ख़्याल रखी पोइ पंहिंजे लाइ दुआ ख़ैर जी घुरो 24 कलाकनि में ख़ासि हिकु वक़्तु पंहिंजे लाइ मुक़ररु कयो अल्लाह पाक अव्हांखे वधीक तौफ़ीक़ ॾे घटि में घटि 100 मरतबा दरूद शरीफ़ मुंहिंजे साईं जे मथां पढ़ो अल्लाह सी महिरबानी कंदो अव्हांजे बातिन जो कल्ब जो इस्लाह थींदो अव्हां में सही तरह मुंहिंजे साईं करीम जी मुहबत ताबेदारी ईंदी मालिक सी तव्हांजा ॿई जवान सभी गॾिजी दुआ करे घुरो अल्लाह पाक पंहिंजी रज़ा हासिल करे